इंसान जी रोज़ानी ज़िंदगी लाइ याददाश्त जो तेज़ हुजणु ज़रूरी आहे। पोइ खणी इहो अहम कमनि खे यादि रखणु हुजे या कंहिंजा नाला ऐं चेहरा नई ॼाण खे ज़हन में रखणु बि अहम आहे। कुझु माण्हुनि जी याददाश्त कमज़ोर हूंदी आहे, खेनि शयूं यादि करण में ॾुखियाई महसूस थींदी आहे ऐं परेशानी बि थींदी आहे। अहिड़नि माण्हुनि लाइ कुझु सवला तरीक़ा आहिनि। जीअं वर्जिश करे जिस्म खे मज़बूत कबो आहे, तीअं अहिड़ियूं सरगर्मियूं करे बि दिमाग़ ऐं याददाश्त खे तेज़ करे सघिजे थो। मेमोरी गेम्स न रुॻो तफ़रीह जो सुठो ज़रियो आहिनि, पर ही इंसान जी याददाश्त खे चैलेंज करण ऐं बहितर बणाइण में बि काराइतियूं आहिनि। इन्हनि गेम्स में मैचिंग कार्ड्स, नंबरनि या लफ़्ज़नि जी तरतीब खे यादि करण वारियूं गेम्स, बोर्ड गेम्स ऐं डिजिटल एप्लीकेशन्स जी शिकिल में बि केतिरियूं ई मेमोरी गेम्स आहिनि जिन ते खेॾी सघिजे थो। अख़बारुनि में ईंदड़ पज़ल्स ऐं क्रॉस वर्ड्स बि अव्हां जी याददाश्त जी सलाहियत खे बहितर बणाइण में कमु अचनि था। बाक़ाइदगी सां इहे सरगर्मियूं करण सां इंसान जी ज़हनी सलाहियत बहितर थी वेंदी आहे। मुराक़बो न रुॻो ज़हनी दॿाउ खे घटि करण ऐं आराम करण लाइ फ़ाइदेमंद आहे, पर याददाश्त खे बि वधाइण लाइ फ़ाइदेमंद हूंदो आहे। ज़हनी दॿाउ अव्हां जी याददाश्त ऐं दिमाग़ी फलनि ते नाकारी असर विझंदो आहे। इन लाइ ज़हन साज़ी ऐं मुराक़बो करण सां दॿाउ जी सतह खे घटि करण में मदद मिलंदी आहे। दिमाग़ खे तेज़ करण जो हिकु बहितरीन तरीक़ो इहो बि आहे त इंसान नयूं महारतूं सिखी पाण खे चैलेंज करे। मिसाल तौरु नई ॿोली सिखणु, मौसीक़ी जो औज़ार वॼाइणु या को नओं फन ॻोल्हणु। नयूं महारतूं हासिल करणु दिमाग़ जे मुख़्तलिफ़ हिस्सनि खे सरगर्म करे थो ऐं उज़वनि जा नवां राब्ता ठाहिण खे हथी मिलंदी आहे।